अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन الذي جعل سيدنا الحسين سبط رسوله وسيد الشهداء والصلاة والسلام على جده ورسولنا وسيدنا محمد سيد المرسلين والأنبياء وعلى آله الأتقياء وأصحابه الأصفياء أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم فقل تعالوا ندع أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين صدق الله مولانا العلي العظيم मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीद करबला हैदरे करार जो प्यारो शहीद करबला मुस्तफ़ा जेखे खयूं पंहिंजे कुल्हनि ते प्यार सां मर्तबो माणियो इहो यारो शहीद करबला छा करे इदरीस आजिज़ जी ज़ुबां उन जी सना थियो शहादत साण सो भारो शहीद करबला ऐ बुलबुलाने गुंजए गुलज़ारे अहमदी
सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सबई सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या इज्जत नहीं एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो, सालियाने ने प्रोग्राम में जेके 58 साल थी विया मुझा वालिद साहब साईं मुफस्सिर कुरान खिताब कंदा हा। अजो कोई प्रोग्राम उन सिलसिले जी कड़ी आ तकरीरूं ता बुधियूं तवाजूं दिलियूं ठरियूं वन। मुझी तबीयत भी अज नासाज आहे, घणी लंबी आ डिगी तकरीर न कल भी ब जलसा उन्हनि ते कोन वियुसि। सालियाना जलसे जे करे हाज़िर थियो आहियां। अल्लाह साईं जेतिरो मूंखां ॻाल्हायो ॻाल्हाए इजाज़त वठंदुसि। अवां हिकिड़ो भेरो सलाह शरीफ पढ़ो, पर इन नियत सां त अल्लाह ताला असां अवां खे मदीने जे साईं जी निगाह नसीब फरमाए, सलात जूं बरकतूं मिलन त हिन महफ़िल में खुदा जी रहमत वसी पवे। सभी मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या कुरान शरीफ में जेके प्यारा अल्फाज पढ़ियम उन्हनि में छा अल्लाह ताला फरमायो। अल्लाह से फरमायो फमन हाजक फीहे मिन बअद मा जाअक मिनल इल्म फकुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। अल्लाह से जो मुझे हबीब जेके तहां सां इन मुआमले में इल्म अचण खां बाद में झगड़ो कन। मां इन जी वज़ाहत अॻिते कयां थो, पर पहिरियां इन जो लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधो। इल्म अचण खां बाद में तहां सां झगड़ो कन, पोइ उन्हनि खे तहां चओ अचो असीं पंहिंजनि पुटनि खे सॾियूं ऐं तहां पंहिंजनि पुटनि खे सॾियो, ऐं असीं पंहिंजी औरतुनि खे सॾियूं तहां पंहिंजनि औरतुनि खे सॾियो, असीं पंहिंजनि मर्दनि खे जानिन खे सॾियूं तहां पंहिंजनि जाननि खे सॾियो। उन खां पोइ मुबाहलो कयूं। हाणे मुबाहले जी माना छा आहे त तहीं असांजे ख़िलाफ़ दुआ घुरो, असीं तहांजे ख़िलाफ़ दुआ घुरूं।
फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन, पो अल्लाह जी लानत सी कूड़न ते कयूं। इहो इन जो लफ्ज़ी तर्जुमो आहे। हाणे इन जी तशरीह समझण लाइ इन आयत जो शान नुज़ूल ॿुधो। अल्लाह ताला इहा आयत छो नाज़िल कई? असल में मदीने शरीफ जे शहर में तव्हांखे बि सिक आहे न मदीने जी। यारी मुहर्रम जो ॾींहुं सभई चओ सुभान अल्लाह। न न हाणे एॾी जमात आहे तव्हांजी सुभान अल्लाह ॿाहिरि निकिरी पासा वठी वञी मोरे जा घटि में घटि ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वाड़े वाह सुन्नियो, अल्लाह ख़ुशि करे वे। अल्लाह ताला जे हबीब जा दीवानो असल में मदीने शरीफ जे शहर में जॾहिं नजरान जा ईसाई सरकार सां मुनाज़रो करण आया, बातिल कुम उन्हनि जॾहिं ॾिठो त सोहणे नबीअ थोरे टेम में वॾो कमु कयो आहे। यहूदन जे इलाइक़नि जा इलाइक़ा उहे मुस्लमान पिया थियनि, ईसाइन जे इलाइक़नि जा इलाइक़ा मुस्लमान पिया थियनि। हाणे सही ईसाइन जूं ऐं यहूदन जूं निंडूं फिटी वियूं। उन्हनि मां हिकिड़ो इलाइक़ो हुयो जे शाहपुर इलाइक़ो आहे, मोरो इलाइक़ो आहे, दौलतपुर के इलाइक़े जो नालो आहे। इहे नजरान जा ईसाई हा। उन्हनि पाण में मशवरो करे उन्हनि जा वॾा वॾा मौलवी गुरु घंटाल उन्हनि चयो त हलो मदीने में मदीने वारे सां मुनाज़रो कयूं। असीं वॾा पढ़ियल मौलवी माण्हू असां जे मुक़ाबले में शिकस्त खाईंदो, हारजी वेंदो ऐं असीं पंहिंजे ईसाईयत जी फतेह समझंदासीं। तफसीर जलालैन शरीफ में इन आयत जे शान नुज़ूल के बयान कंदे अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो, जॾहिं बुज़ुर्ग मदीने वारे साईं जे दरबार में ओए नजरान जा ईसाई कुछ सवाल खणी आया, मदीने जे साईं उन्हनि खे जवाब ॾिना। वरी कुछ सवाल कुरान में भी आयल हैं, सरकार उन्हनि खां पुछा। जॾहिं उहे नजरान जा ईसाई लाजवाब थिया तब जिद न छॾियऊं, हठ न छॾियऊं, वॾाई न छॾियऊं, पंहिंजे मौक़िफ़ ते बीही रहिया। शाहपुर जहानिया जे जलसे में अचण वारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने जे साईं ते आयत नाज़िल कई। अल्लाह फरमायो फमन हाजक फीहि मिन बअदि मा जाअक मिनल इल्मि फकुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम थुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। मुझे हबीब तहां वट इल्म अचण खां पोइ बे झगड़ो था करण। अब आवाज साॻियो रखीस, घटाईस न, घट वध कंदे त असां वारो आवाज जरे हेठ जरे मथे पो चढ़ड़ा टकंदो। इहो साॻियो रखीस, इहो ही रखीस ऐं कुछ अञा ॾेई छॾीस भली शाहपुर वॼे शैतान भॼी। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। सोना हबीब जेके तहां सां इन मुआमले जे अंदर इल्म अचण खां पोइ झगड़ो कन, जिद कन, उन्हनि खे तूं मदीने जो मीर चओ। अचो 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 तालो अचो तही पंहिंजा पुट वठी अचो, असीं पंहिंजा पुट वठी अचूं।
तही पंहिंजूं औरतूं वठी अचो असी पंहिंजूं औरतूं वठी अचूं तहां पंहिंजूं जानियूं वठी अचूं असी पंहिंजूं जानियूं वठी अचूं मैदान मल्हायो तही असां जे खिलाफ दुआ घुरो असी तहां जे खिलाफ दुआ घुरो वो सच्चन ते अल्लाह जी रहमत वसंदी कूड़न ते खुदा जी लानत पवंदी तफसीर जलालैन ने ॿिया किताब खोले निहार जरा या आयत लथी मदीने जा साईं पाण मैदान ते आया हजरत अली मुर्तजा गड्डा केर गड्डा डाड्या जो सोनन जो नालो खणो तो बात भलो थे वे जाओ अली मुर्तजा हाय दर मुश्किल कुशा गड्डा इमाम हसन गड्डा इमाम हुसैन गड्डा सैयदा तैयबा ताहिरा आबिदा साजिदा ज़किया तकिया नकिया आलिमा आरफा कामिला मुकम्मिला ताहिरा अरे मुझे इल्म में एतरी वसात कोने जो मां इन्हनि खे लक़ब ॾेई सघां या सैयदा या तैयबा जे हुसैन सुणे जे महफिल में आया हो उन जे अमड़ ते सलाम कजो या सैयदा या तैयबा या सैयदा या तैयबा तू ज़ाहिरा तो ते सलाम अरे मूड कोन तव तव्हांजो मूंखे लगे थो त तव्हां अञा लगे थो परे वारनि ॿोलवनि जे आसिरे आहियो त कुझु अचनि असांखे मुतजी ॿुधाईनि इंशाअल्लाह ताला उहे वेंदा या सैयदा या तैयबा तू ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल अमाम हसनैन जी जल अमा तू ताहिरा तो ते हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई पर तू सब्र क्यों वाहवा पिटन उटन धक्कन पर तू सब्र क्यों वाहवा तू साबिरा तो ते जाओ 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 या सैयदा या तैयबा एकड़ो मदीने जो साईं बियो अली मुर्तजा जो इमाम हसन चौथो इमाम हुसैन पंजूं सैयदा खातून जन्नत इन्हनि पंजन जे मजमूए जो नालो आ पंज तन पाक है हाणे त अहिड़ा निकिरी पिया आहिनि मुल्ला नेठ ते जेके चवनि पिया पंज तन बि न चओ हराम आहे असांजे सिंध जे वॾे आलिम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह मुस्तकिल किताब लिखियो त पंज तन बि चवण जाइज़ आहे 12 इमाम चवण बि जाइज़ आहे सिंधी में तर्जुमो मुझे वारद सही कयो छपियो सॼी सिंध में हलियो 12 इमाम चवण बि जाइज़ आहे पंज तन पाक चवण बि जाइज़ आहे पंज ॼणा गॾु पिया अचनि ईसाई मैदान ते उन्हनि जा वॾा गुरु घंटाल उहे मैदान ते बीठा आहिनि छा फुरजानिया वारो जॾहिं उन ईसाइन जे गुरु घंटाल उन्हनि जे चङे मुड़स उन्हनि जे वॾे मौलवीअ जी नज़र इन्हनि चेहरनि ते पई उन पंहिंजे ईसाइन खे चयो या माशरन नसारा ओ ईसाईयो अॼु मैदान ते न अचिजो ॿाहिरि न निकिरजो मुक़ाबले में न
जो अज मां एड़ा तो सोना चेहरा पियो दिसा जे अल्लाह का जबल हटण जी दुआ कंदा रब जबल हटाए छॾींदो पर रब पंज तन पाकण जी दुआ रद न कंदो आ। अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा उल वरा है। पढ़ो पढ़ो वड्डा माण्हू न थियो पढ़ो अल्लाह 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 चो अल्लाह अल्लाह नबी का घराना अरे ये घराना वरा उल वरा है इसमें हसनैन है सैयदा है इस घराने में मुश्किल कुशा है। शायर तुझे माया मौलवी बाया फकीर बाया शायर तु चवे पर जॾहिं मां मरी वञा मुझे कब्र जे तख्ती ते ही लिखजो अल्लामा मौलाना फहामा मुफ्ती चेतो न कबे इश्क कहूँ नमाजी अरे मैं हूँ उनकी हिमायत पे राजी पर मेरी तुरबत पे लिखना ये आशिक अरे पंजतन का ये अदना गदा हथ तखड़ मदीने वने अल्लाह अल्लाह चो अल्लाह अल्लाह चो अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा उल वरा है। सरकार फरमायो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती सलासन त्रे चक्कर चयो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती ताकि मां पंहिंजे अहल बैतन जे बारे में खुदा याद थो ॾियारियां वे खुदा के याद कयो। वरी बी जगह ते फरमायो अहिब्बुल्लाह लिमा यग़्ज़ूकुम मिन निअमिही व अहिब्बूनी लिहुब्बिल्लाहि व अहिब्बू अहल बैती लिहुब्बी। खुदा सा मोहब्बत कयो छो त रब तवा के पंहिंजे नेमतुन मां खाराईंदो आ ऐं मूं मदीने जे मीर सां मोहब्बत कयो छो त मां वरी खुदा जो महबूब आहियां ऐं मुंहिंजे अहल बेतन सां उन्हनि सां बि मोहब्बत कयो छो त अहल बेत मां मदीने जे मीर जा महबूब आहिनि। अहल बेत द सब शान वारा मकाम वारा पर जे जी जलमा ओ हुसैन ॾियणो उन मां ओखे मुंहिंजो सलाम आहे। जे सुणी ला रखियूं तूं त उन जूं ॻाल्हियूं करे वठूं जंहिंजी जलमा ओ हुसैन ॾियणो उन मां ओखे मुंहिंजो सलाम आहे। बेशक अभला रो बेहद घर जे घर में जा ओही दिलबर जंहिंजा एके सुहिणो ही शरफ मिलियो उन जा एके मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुंहिंजो सलाम खुशबू बण
जी वियो सारो घर जॾहिं ओ पे सोहणू दिल पर उन वक़्त सर हो वाह हलियो उन वाह खे मुंहिंजो सलाम आहे बेशक जा भाग भला उन जा अदम महबूब चुमिया आ चप उन जा हाणे सुन्नी जाॻिया आहिनि इंशाअल्लाह ताला हथ मथे खणी जो सुभान अल्लाह बेशक जा भाग भला उन जा महबूब चुमिया आ चप उन जा इदरीस उन्हनि जी महबत लव ऐं लॻा के मुंहिंजो सलाम आहे जॾहिं यज़ीद तख़्त ते वेठो उन यज़ीद आर्डर कजो कुछ माण्हुनि में मूंखे ख़दशो आहे ओहे मूंखे वोट कोन ॾींदा ओहे मूंखे मञींदा कोन अब्दुल्ला बिन ज़ुबैर अब्दुल्ला बिन उमर ऐं टियों नंबर इमाम हुसैन उन टेम ते मदीने में गवर्नर हो वलीद नालो हुस उन वलीद के यज़ीद आर्डर ॾिनो इन टिन माण्हुनि खां बेअत वठ मुंहिंजे लाइ वोट वठ मूंखे मञीन मुंहिंजे हथ ते हथ रखनि मूंखे इमाम तस्लीम कनि हजरत अब्दुल्ला बिन ज़ुबैर ऐं अब्दुल्ला बिन उमर उहे ॿई ॼणा मदीने के छॾे मक्के हलिया विया इमाम आली मक़ाम मदीने में आ गवर्नर न्यापो कयो पाण मस्जिद नबवी में वेठा गवर्नर जो क़िबला अवां जे लाइ हुकुम आयो आ त हुसैन के यज़ीद जी बेअत करणी पवंदी जे पाण ख़ुशी सां बेअत करे त ठीक आ न त हुसैन के ज़ोरीअ गिरफ्तार कराए मुंहिंजी बेअत करायो अञा बि न मञे सिर कलम कयूंसि हाणे तव्हां जे लाइ सख़्त आर्डर अची विया आहिनि पाण उन गवर्नर खे फरमायो गवर्नर मां हुसैन आहियां मदीने जे मीर जे दिल जो चैन आहियां कल्ब जो करार आहियां अंदर जो उजार आहियां असांजे बारे में रब जो क़ुरान थो चए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अलकुमुर रिजस अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा मां यज़ीद जे हथ ते हथ न रखंदुसि उते मरवान वेठो अॼु वसी के कावड़ चंदा छा चंदो बड़ा वो मरवान ही उन मरवान चयो कि ये बेअत कोन कंदे तूं मञणू पवंदी बाण फरमायूं कमीना तूं मूंखे बेअत कराई दे मां न कंदुसि बेअत मां मदीने के छॾे थो वञा मदीने शहर में मां खून रेज़ी नथो चाहियां तारीख़ जे किताबनि लिखियो त पाण पंहिंजे अहल बेतन खे तैयार थियण जो चयूं अहल बेतन खे फरमायूं तव्हां तैयार थियो मां पंहिंजे नाने जे मज़ार ते वञा इजाज़त वठी मदीने के छॾे मक्के ॾे था हलूं उलमा इकराम लिखियो त नाने जे मज़ार ते आया उते मज़ार ते वेठे वेठे इमाम हुसैन जी अख लगी ख्वाब में ॾिसन त मदीने जा साईं वेठा आहिनि पाण फरमाइन पिया हुसैन तुंहिंजो इम्तिहान तुंहिंजी आज़माइश इम्तिहान में पास थी वे
साईं फरमाए पिया इजाजत मिले था कयूं अलवदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा असांखे पसंद पाक कुरान मथस गोर घर बार जिंद जान आप असांखे पसंद पाक कुरान मथस गोर घर बार जिंद जान कयूं दीन ता दिल रुबा सिर्फ दा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा पंहिंजे नाने जे मज़ार खां पंहिंजे अम्मा जे मज़ार ते आया शाहपुर वारा चवन मदीनू मोरे वारा चवन मदीनू कराची वारा चवन मदीनू टिकेटूं भरे माण्हू वञन मदीने था वञूं पर जे मदीने में तवज्जो सां कन ॾेई पंहिंजे दिल जी ताकन खे खोले ॿुधजा जे मदीने में इमाम अली मकाम पंहिंजे नाने जे कुलनि ते चढ़ियो जे मदीने में ॼाओ आहे जे मदीने में पंहिंजे अमर जी जल जो खीर पीतई जे मदीने में मोहम्मद करीम जे पाक ज़ुबान खे चूसई जे मदीने में बाबा अली सां गॾु रहियो जे मदीने में पंहिंजे नाने जी मज़ार तस जे मदीने में अम्मड़ जी मज़ारा जे मदीने में भा जी मज़ारा अज हुसैन उन मदीने के छड़े मक्के दे तैयारी पियो करे डायरेक्ट मक्के आया मक्के वारन जो साईं मरहबा असां जे ला त ईद हज जो महीनू इमाम आली मकाम उते पान हज जो खुतबो दिनो दुनिया इमाम जे पोया शाहपुर वारो कूफे वारन खत लिखया एकड़ी रिवायत में 150 खत एकड़ी रिवायत में आ 1200 खत मां पंहिंजे तकरीरुनि में चवंदो आहियां त तव्हां खत खोल रहियो अलाए जागो था अलाए सुता पिया हो अॼु त माण्हू मुलनि ते कावड़िया वेठा मुल्ला हुसैन जा कातिल दर्जनूं हवाला आहिनि हिकिड़ो किताब आहे शीयन जो तज़किरे 4 मासूमीन मशहूर नालो थस जलाउल उयून फारसी जुबान में असां जे लाइब्रेरी में पियो आहे उन जे वर्क जो मां फोटू कढी आयो आहियां तव्हां खे ॿुधायां त इमामनि खे ख़त के लिखिया सुभान अल्लाह जो त ॿुधायां हवाला तो दर्जनों हैं पर जलाउल उयून में लिखी ई अरीज अस्त बखिदमत हुसैन इब्ने अली बुद्धजू मानू सोचन न था त असी केड़े पासे पे वणू अरे खत खोलियो ने त हक जाहिर थे बातिल जाहिर थे जलाउल उयून में शीयन जो मोतबर मौलवी बाकिर मजलिसी पियो लिखे अरीज़ इस्त बखदमत हुसैन इब्ने अली अज शीइया वफद वया व मुखलिसा आ हजरत अम्मा बाद बिजूदी खुदरा बदोस्तां व हवा खाहान खुद बरसा के हमें मर्दम ई विलायत मुंतजर कुदूम मसरत लुजूम तवानंद
वबसूए गैर तू रगबत नमे नुमायंद अलबत्तह बताजील तक्कड़ सा किबला तक्कड़ कर असी तुझा शिया इंतजार में हूं तक्कड़ कर अलबत्तह बताजील तमाम खुदरा बई मुश्ताका मुस्तहाम बरसा वसलाम खत पूरो थियो इहो हिकड़े किताब जो हवालो इन ही जलाउल उयून में बियो बि हवालो बियो इन्हनि जो वॾो मौलवी आ शेख मुफीद उन जो किताब अल इरशाद उन में लिखी मुल्ला बाकिर मजलिसी जलाउल उयून में लिखियो मक़तलुल हुसैन अरबी में किताब उन्हनि सभिनि जी सभु लिखियो उन्हनि पंहिंजो पाण खे हुसैन जो हुबदार सॾायो उन दौर में पोस्ट ऑफिस न TCS न OCS न ॿियूं दुनिया जूं कंपनियूं कोन हुयूं पंध माण्हू ख़त खणी ईंदा 150 ख़त लिखियूं उन्हनि में कंदवातुनि में आ 1200 पर शीयन जे किताबनि में आ 12,000 ख़त लिखी चयूं असी तुझा हुबदार जल्दी इमाम हुसैन तूं मक्के मां कूफे ॾे रवानगी कर दर्जनों हवाला प्यान तारीख त केशे के विसारे कान थी न बेटे फरमायो कूफिन कागज लिखियो विजी विच अल्लाह असी ताबिया तुझा तू असा जो शाह साईं है कर दे आओ तख्त ताबिया तुझे साईं फरमायो उन्हनि सहाबन सा मशवरो कयूं किबला कूफे न वञूं ॿियनि बि चयो कूफे न मदीने जे साईं जे प्यारे बचड़े कूफे वञण जो फैसलो तर्क कयो हिकड़ी रात पाण मक्के में पंहिंजे हवेली मुबारक ते आराम फरमान दरवाजे ते ठक ठक थिया ओ सोना हुसैन असां तुझे तरफ आए कूफे मां आया हूं जरूर कूफे अच खत ॾिनो उन खत में लिखियल जेकर तूं कूफे नहीं दे असी क़यामत में तुझे नानी मोहम्मद के दाह ॾींदासीं पाण फरमायो हाणे वञणो पवंदो हज़रत इब्न अब्बास बिन सां सलाह कयूं उन्होंने चयो सही तहां न वञो बाक़ी पंहिंजो को माण्हू कासिद मोकिलियो पाण पंहिंजे सोट इमाम मुस्लिम खे रवानो फरमाइनि पिया जॾहिं इमाम मुस्लिम तैयारी कई संदुन नंढड़ा ब पुट उन्होंने चयो बाबा असां खे बि पाण सां गॾु वठी हल हजरत इमाम मुस्लिम शाहपुर वारो पंहिंजे ॿिन्ही पुटनि सां गॾिजी कूफे जे शहर में आयो पहिरें ॾींहुं कन रिवायतुनि में 18,000 कन रिवायतुनि में 40,000 माण्हुनि हथ ते हथ रखे हजरत इमाम मुस्लिम जी बेयत कई त हुसैन असां जो इमाम असी हुसैन जा गुलाम ओए 40,000 माण्हू इमाम मुस्लिम जूं जुतियूं पिया खणन नौकरी पिया ॾियन पेर पिया चुमन हथ पिया चुमन मुरीद लगा वेठा पाण जॾहिं उन्हनि जी मोहब्बत ॾिठूं हजरत इमाम हुसैन खे ख़त लिखियूं साईं ही तो तुझा दीवाना लगा पियान हेडा खत रवानो थो होडे यजीद के खबर पई उन बसरे जो गवर्नर इब्न ज़ियाद उनके हटाए
जे तू कूफे वञ उते वञी जन माण्हुन यजीद जी बेअत छॾी आ हुसैन जी बेअत कई आ उन माण्हुन खे वञी समझा सज़ा ॾे इब्ने ज़ियाद कूफे जे शहर में आयो पहिरियां पहिरियां उन्हनि माण्हुनि जा सरदार वॾेरा उन्हनि खे पंहिंजी दारुल इमारत में घुराए क़ैद करे छॾी 40,000 माण्हू इमाम मुस्लिम सां गॾु इमाम साईं माण्हुनि खे चयो त हलो गवर्नर हाउस जो घेरो कयूं 40,000 माण्हू गवर्नर हाउस जो घेरो करे बीठा इब्ने ज़ियाद जो त मूं वटि लश्करी कोन्हे इमाम मुस्लिम जे चाहे हां त 40,000 माण्हू ओहे उन गवर्नर हाउस के उड़ाए छड़े हां पर या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन। अंदर इब्ने ज़ियाद सरदारन की जुदानी ताजा कबीले जा माण्हुन इन्हनि खे तई समझायो न त न बच्चा बचंदव न घर बचंदव न मिल्कियतूं बचंदियूं न जानियूं बचंदियूं मथे मारीअ ते चढ़ी हलो मथे जो चढ़ी अचनि ॾिसनि चाबर वारो इमाम मुस्लिम अॻियां 40,000 माण्हू गॾु इब्ने ज़ियाद जे आर्डर ते उन्हनि सरदारन उन्हनि माने माण्हुनि खे को भावा को सोटा को मिट्रा को पुट्रा उन्हनि खे चुमाच करे पंहिंजी जान छॾरायो जेके हुबदार पिया छॾराइन शिया पिया छॾराइन गुलाम पिया छॾराइन नौकर पिया छॾराइन मोहब्बत वारो पिया छॾराइन तारीख़ जे किताबनि में लिखियल आहे उन्हनि पंहिंजे सरदारनि जे चवण ते अची 40,000 माण्हुनि मां 500 माण्हू इमाम मुस्लिम सां गॾु बचा बाक़ी ॿिया माण्हू ईअं आस्ते आस्ते खिसकी निकिरी विया फिरिया पसी फीण पाऊं चवंदा करबला जो वाक़ियो ॿुधायो त ॿुधायूं लॻी थो जेसीं ताईं भला महिमान अचनि फिरिया पसी फीण खरन खीरुन चखियो फरमाए तो फिरिया पसी फीण खरन खीरुन चखियो दुनिया कारण दीन विन्या ए विलाथिया 500 माण्हू बचा ॿिया 40,000 सब भॼी विया